अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो महरान टीवी न्यूज़ ऐं मां आहियां ज़ारा हुसैन। सभ खां पहिरीं हिकु नज़र हिन वक़्त जी ख़ासि ख़बरनि ते। वज़ीर आज़म इमरान ख़ान कोरोना वायरस में वठिजी वियो। वज़ीर आज़म जी सिहत बाबति सलाहकार डॉक्टर फैसल सुल्तान तस्दीक़ करे छॾी। डॉक्टर फैसल सुल्तान जो चवणु आहे त वज़ीर आज़म जी कोरोना टेस्ट मुस्बत आई आहे। वज़ीर आज़म पाण खे घर में आइसोलेट करे छॾियो आहे। NCOC मूजिबि मुल्क में कोरोना वायरस जी पखेड़ में गैर मामूली इज़ाफ़े ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। वज़ीर आज़म जी सलाहकार डॉक्टर फैसल सुल्तान चयो आहे त कोरोना केस मुस्बत अचण जी शरह 4% मां वधी 9% ताईं पहुची वई आहे। शहरी SOPs ते सख़्ती सां अमल कनि, न त सूरत-हाल हथनि मां निकिरी वेंदी। इलेक्शन कमीशन में सेनेटर यूसुफ रज़ा गिलानी जी नाअहली बाबति दाख़िल दरख़्वास्त ॿुधणी लाइ मुक़ररु। अली हैदर गिलानी जी वीडियो स्कैंडल ते इलेक्शन कमीशन जी बेंच 22 मार्च ते ॿुधणी कंदी। सेनेटर यूसुफ रज़ा गिलानी संदसि पुटु अली हैदर गिलानी ऐं ॿियनि धुरियुनि खे नोटिस जारी पेश थियण जी हिदायत। हिंगोरजा भरिसां रसूलाबाद क़ौमी शाहराह ते रोड ते हारियल कणक मेड़ींदड़ ट्रॉलर ड्राइवर तनवीर अब्बास कार जे टक्कर में फौत। कंबर वेझो गैबी देरो रोड ते ट्रैक्टर ट्राली जे टक्कर में मोटरसाइकिल सवार अली हैदर खोसो फौत। हादसे खां पोइ ड्राइवर फरार, पुलिस ट्रैक्टर ट्राली खे तहवील में वठी छॾियो। मिठी में थर बदिलींदो पाकिस्तान जे उनवान हेठि 3 ॾींहनि वारो थर रंग फेस्टिवल जूं तक़रीबूं ॿिए ॾींहुं बि जारी। सक़ाफ़ती मेले में राजपूत बिरादरी जी तलवारनि ते रक़्स, उठनि ऐं घोड़नि जी डोड़ जा मुक़ाबला तक़रीबन दौरान तक़रीरी मुक़ाबलनि समेत मुख़्तलिफ़ रांदियुनि जा करतब ऐं टेबलोस पेश। शहरियुनि जी रश लॻल।